नंढे खंड के अज़ीम इनकलाबी अगवान मौलाना उबैदुल्ला सिंधी के 149 जे जन्म के मौके ते सिंध म्यूजियम हैदराबाद के मुमताज मिर्जा ऑडिटोरियम हॉल में भाईपी समाज पारां तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते तकरीब में ॻाल्हाईंदे सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, JUI अगवान मौलाना ताज मोहम्मद नायो, पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA गजाला सियाल ऐं ॿियनि चयो त मौलाना उबैदुल्ला सिंधी जो वाज़े मौक़िफ़ हो त सिंध के असां सिंधियुनि जो मुस्तकिल वतन समझूं था ऐं उन सिलसिले में को भी मजहबी सवाल पैदा थियण न ॾींदासीं। हिन चयो त मौलाना उबैदुल्ला सिंधी जाग्राफियाई बुनियाद ते वतन जो तसवुर रखंदड़ आज़ादी पसंद क़ौमुनि जी आज़ादी में यकीन रखंदड़ इनकलाबी अगवान हो। मौलाना उबैदुल्ला सिंधी रहमतुल्लाह अलैह एक अज़ीम इंसान हुआ ऐं एक इनकलाबी शख्सियत हुई। मौलाना जो ज़हन थोड़ो जदीद हो ॿियनि जे मुक़ाबले में, लेकिन मौलाना 15 साल जी उम्र में इस्लाम के पसंद कयो, पोइ कलमो पढ़ी मुसलमान थिया, पोइ सिंध जो सफ़र कयऊं छो त हुते दुश्मनी थी वई हुई। और सिंध में जॾहिं मौलाना सिद्दीक़ भरचूनी वारा ऐं साईं मौलाना ताज मोहम्मद रहमतुल्लाह वारा आया, पोइ साईं सिद्दीक़ रहमतुल्लाह जे हथनि ते बैत कयूं ऐं उन खां वज़ीफ़ा वरितऊं। पोइ साईं जिन इल्मी इल्म हासिल करण लाइ सफ़र कया, देवबंद विया, हिते पढ़िया, आख़िर वॾा आलिम थिया। पोइ हुन आज़ादी जी तहरीक में जे वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो। अफ़गानिस्तान विया, तुर्की विया, इस्तंबुल विया, रूस विया, मक्के पाक में विया, उते बि जेको सो अदरस हदीस पढ़ाऊं ऐं हिकिड़ी इल्मी जदोजहद उन्हनि कई ऐं निज़ाम जी तब्दीली जी उन्हनि जी वॾी ख़्वाहिश हुई, उहा हुननि कई। अंग्रेज़ उन्हनि खे जेल में विधो हो। असां जेको आहे मौलाना उबैदुल्ला सिंधी जो 149 सालगिरह जनम ॾींहुं हिते मल्हायूं पिया ऐं हुन जो जेको तफ़क्कुर हुयो, हुन जो जेको इल्मु हुयो, उन जेका जदोजहद कई हुई, उन हवाले सां अॼु असां हिते नौजवाननि खे ऐं जेका ईंदड़ नस्ल आहे उन्हनि खे उन जे हवाले सां ॿुधाइण आया आहियूं त मौलाना छा हुयो ऐं हुननि कहिड़ो किरदारु अदा कयो। मौलाना उतां जा जेके पार्टी में कांग्रेस में हुआ, पोइ जॾहिं जॾहिं हुकूमत अंग्रेज़नि खे ख़बर पई त हे असांजे लाइ ॿाहिरियों वेठो आहे, असांजे ख़िलाफ़ु थो वञे, असांजे ख़िलाफ़ु तंज़ीमूं थो ठाहे। हिकिड़ी रेशमी रुमाल तहरीक तव्हां ॿुधी हूंदी, त उहो मौलाना साहब उहा रेशमी रुमाल तहरीक शुरू कई हुई उते हिंदुस्तान में ऐं अवाम खे ॿुधाए पियो थिए जेके ज़ालिम ऐं अंग्रेज़ आहिनि हिननि मां जान छॾाइजे। मौलाना उबैदुल्ला सिंधी असांजे बरे सगीर जी तमामु नामवर शख्सियत आहिनि, वॾा फ़लासिफ़र आहिनि, सियासियात, समाजियात, मुआशियात, हर शोबे जा सिफ़े अव्वल जा माहिर आहिनि। उन्हनि जी नाक़दरी थी आहे, असांजे अॼु जे नौजवान नस्ल खे वाक़ुफ़ु न कयो वियो आहे। हालांकि हक़ीक़त इहा आहे त मौलाना जेका वाट ॾसी आहे उहा सरमाएदार निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे। ग़रीबनि, मज़दूरनि, हारियुनि ऐं हीणनि जी ॻाल्हि कई आहे, हुन इनकलाब जी ॻाल्हि कई आहे, हुन समाज जे सुधारे जी ॻाल्हि कई आहे। पर अॼु असां हुन जे पैगाम खां बेख़बर हुजण जे करे तमामु वॾनि ॾुखनि ॾोलाहनि में आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।